ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 12 वरनि जो नींगर फौत थियो आहे। 9 देरो मां इहा ख़बर असां शेयर कयूं पिया। रेलवे फाटक वटि हादसे में ज़ख़्मी थियल नींगर ज़हीर चनो नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। नींगर लाड़काने जी चांडका अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो आहे। 9 देरो मां इहा ख़बर असां शेयर कयूं पिया। ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 12 वरनि जो नींगर फौत थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सूमरो खान। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी शायद बिल्कुल नवदेरो शहर के रेलवे फाटक भरसा मोटरसाइकिल और ट्रक के विच में टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार गरीबाबाद जो रहवासी 12 वरनि जो नींगर ज़हीर चनो सख्त ज़ख़्मी थी पियो। रस्ते वेंदड़नि ज़ख़्मी के खणाए नेंदरो अस्पताल पहुंचायो, जितां गड़ती जोगी हालत में वधिक इलाज के लिए लाड़काणो के चाडका अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते ज़ख़्मी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। जरूरी कार्रवाई बाद वारिस लाश नवदेरो के गरीबाबाद मोहल्ले में घर खणाए आया। लाश घर पहुंचण ते कोराम मची वियो, जॾहिं त नवदेरो पुलिस ट्रक के ड्राइवर के गिरफ्तार करे लॉकअप करे छॾियो आहे ऐं ट्रक काए थाणे ते बीहारे छॾी आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।